बेबी बेबी मां ये सब कुछ किए बर्दाश्त कया। मां भी तो एक औरत आया न, वो बहादुर सुनिए कि मुझे ही बिस्तर ते सुमारियो बैठो आ जेको जेको असांजे प्यार जी हाँ मारंदो हुयो। बेबी बेबी बहादुर जो वो प्यार काॾे वियो? असां ॿिन्हिनि जे प्यार में हेॾियूं दरारूं कीअं अची वियूं? अदी ससुई रेस बहादुर तो साॼ बोतरो ही तो प्यार करे जेतिरो पहिरीं कंदो, पर जेको मर्द आ न इन जो प्यार बंडींदड़ हूंदो आहे। हू विख विख ते प्यार विरहाईंदो वेंदो आहे। अदी औरत त गुलाब जे गुल जी मिसल थींदी आहे जेका टाईअ जे कलह में ॿधी पई हूंदी आहे, ऐं इहो मर्द इहो त भोण जो मिसाल हूंदो आहे, आज़ाद ऐं उॾामंदड़ जेको हिक गुल खां ॿिए गुल जी रस पीअंदो आहे। हिन सॼी दुनिया जहान जा सूर औरत जे मथां छो था अचनि? अदी ससुई कुदरत जो त कानून ही अहिड़ो आ, भला उनखे केरु छा थो करे सघे। हिते कुर्बान थींदड़ खां बहितर कुर्बान कंदड़ भलो आ, ऐं असां औरतूं कुर्बान थींदड़ मंझि आहियूं ऐं इहे मर्द कुर्बान कंदड़ मंझि आहिनि। औरत पंहिंजी सॼी ज़िंदगी हिकिड़े मर्द जे नाले थी करे ऐं मर्द उन हिक जो ही क़दुरु नाहे कंदो। बेबी बेबी बहादुर की केर समझाए? मुझी दिल पाकू पाकू थी वैया। सूर्य जो वजूद मुका इन घर में बर्दाश्त न तो दे मुका। अदी ससी तू एतरो न सोचे, मथे में सूर पांदई, तू इत वे त मां तुझे लाइ चाय थी ठाहे जा। ठीक है बेबी। वॾे हाल वालो अॼुकल्ह बंगुल खान जो वारो वसायो थी ऐं मां होॾे घर ॾे आयुमि त तालो घर खे लॻो पियो आहे। अलाए केतिरे माण्हुनि खां पुछा कई त बाबा ॾिठव नेठि ॾस मिलियो त बाबा जी ॿिए वाड़े ते थी अचे त वाड़े ते पहुतो या बाबा भला ॾे हाल वाल ज़मीन ते कोन्हे वेंदो आहे छा? तुम अॼु कीअं भुर्जिश ते आयो आहीं? हा कंहिंखां पुछाई कई ठका कयो अथई त इहो त ॿुधा। ओ मुंहिंजा बाबा साईं मूंखे तुंहिंजी सिक नाहे लॻी, कचे में वॾी रछ लॻी पई आहे। सोचम त किथे छापो न लॻे, इन जे करे कचे मां निकिरी आयुमि। पर ॿुध बस बंगुल खान बि त मूंखे ॿुधायो त वञा पोइ कचे वारी ज़मीन ते उहो एॾाहीं वियो अथई। बाबा साईं वॾेरी रेछ में सुहिणी अगवा थी वियूं आहिनि, असुल वॾेरा छिता लॻा पिया आहिनि। चनदर ॻाल्हि ॿुध, जॾहिं तुंहिंजे हथ वस ॻाल्हि हुजे त आउं बंगुल खान सां ॻाल्हायां, छो त इहे वॾेरा तुआरा जेके अथई न इहे इन्हनि जो किरोड़ रुपया ॾियण लाइ तयारु अथई। पोइ जे मुड़ुस थी आयुमि पाण झले विझी त पोइ आउं ॻाल्हायां बंगुल खान। ओ बाबा चवंदा न आहिनि असी मत खसी औरतुनि जो सौदागर न आहियां। तुंहिंजे न ॻाल्हियूं थो ॿुधां त बुत ते वरी मुंहिंजे ते टिंडड़ी थियूं चढ़नि। इहे जेके ॾिसींदो न वॾेरा सादतदान इहे छा महिनत मज़ूरी करे वॾा माण्हू छा? अरे हराम जे कमाईअ मां करोड़पति अरबपति छा अथई? तूं छा पियो सम्झी? तूं रुगो नाले में कुझु त दाड़े लाया। अरे केर सुभाणे बजी पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे माराए छॾींदई, पोइ तूं छा कंदे? तंहिंखां कमा आउं ॿुधाईं थो वठ किरोड़। वॾो माण्हू थी वेंदे त पोइ सभु कुझु सलामी थींदो। ओ बाबा साईं कमाईअ जो बि पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। के त महिनत मज़दूरीअ मां बि अमीर थी विया, वरी के माण्हू ॾींहं राति महिनत था कनि पर हुनजी कमाईअ में का बि बरकत न आहे। बाबा साईं हाणे छॾे न ॻाल्हियुनि खे,
ॾाढी बुख लॻी आहे अलाए किथां पंधु कयो आहे बाबा सही बंगुल खान जो बोरची त आहे न उनखे चवंदे काॾो न काॾो वठी ईंदो बारो कर बुख लॻी आहे बोरचीअ खे चवां त तोखे मानी खाराए तेरे किथां आयो बोरची से तोखे मानी खाराईंदो हाँ हिते वीचारो इहो सौट वारो मूंसां गॾु आहे बसि असीं होटल तां मानी घुराईंदा आहियूं तूं वञ होटल तां मानी खाई आहे बोरचीअ खे चवांसि न मूंसां मानी खाराइजे 6 लखूं आयो आहे त मानी थो खाए वञ होटल तां मानी खाई आहे ठीकु आहे बाबा ठीकु आहे मां बुख ते रहां थो ही तूं मुंहिंजी पाण ई ॿाहिरि खाईंदुसि सोनी किथे आहे न सलाम न दुआ सोनी किथे आहे चाचा सुमरा यो लक्षण सेखारियो थी पंहिंजे नाठीअ खे हिनखे न महफ़िल जे आताब जी ख़बर आहे ऐं न चङे वठी सां ॻाल्हाइण जी ऐं तूं वरी चईं थो त ही उठ किताबनि जा पढ़ी आयो आहे जवान रत आहे पुट उन करे थोरो गरम आहे चाचा सुमरा थधो करीस थधो किथे पाण खे साड़े न विझे तव्हां वियो चांहि पाणी पियो पोइ सोनी खे वठी वञिजो कहिड़ी तकड़ आहे आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर गुटकूं ऐं रेस बहादुर खान ने जो मतिलबु आहे त सोणी तव्हां वटां हा कबूतर सोनी मुंहिंजे बेडरूम में सुती पई आहे आराम पई करे अबा फारूक चई हाणे पक तो फकीरियाणी पोहतला बुज़रका तू मञी कोन पियो हा कबूतर पक थी वई मञम त माई फकीराणी वॾी पहुतल आहे तव्हां शर्त खटे वियो ऐं इहो बि मञम त इल्म खे वॾी ताक़त आहे चाचा सुमर सोनी जी तबियत ठीकु न आहे मां चवां थो त अञा 1-2 ॾींहं हिते ई रहे छो जो मुंहिंजो इलाज हिते बहितर हली रहियो आहे बहादुर पुट तुंहिंजी वॾी महिरबानी हाणे बाक़ी इलाज सोनीअ जो असां पाण कराईंदासीं ठीकु आहे जेका अव्हांजी मर्ज़ी अव्हांजी मर्ज़ी न साईं तव्हांखे अव्हांजी मर्ज़ी कबूतर थो ॿुधाए हिकिड़ो कलामड़ो थी वञे पोइ जेको तव्हांखे चवणो आहे चओ अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात बचियो पियो आहे कबूतर तूं वेही हिननि खे कलाम ॿुधाए मां चवां हाँ राइस का बुखार किया वा फोन कई मां वाजी केड़ी खिदमत करे सका तो खिदमत जो ख़ैर है राणा साहब हालतूं ही अड़ियूं थी वयूं आहिनि जो मजबूरन मूंखे तव्हांखे फोन करणी पई खैर तो है ना राइस का बुखार खैर कहिड़ो ख़ैर आहे एसपी साहब हेॾी वॾी नाइंसाफ़ी हेॾो वॾो वाक़ियो असांजे दर में थियो आहे असांजे इलाइक़े में थियो आहे ऐं तव्हांजो एसएचओ सभु कुझु ठीकु आहे जो राग पियो थो ॻाए रईस काबू खान ही मुआशरो ही अड़ो है ही नंढी नंढी वारदातूं तो थींदियूं रहंदियूं आहिनि बाक़ी अवां ॿियो ॿुधायो ॿियो त अमुन आहे न कहिड़ो अमुन आहे राणा साहब तव्हां मां या असां मां जेकॾहिं कंहिंजी न्याणी अगवा थिए त तव्हां ईअं चवंदो अमुना हिननि पीरनि कामोरनि ऐं वॾेरनि ते ज़ुल्म थिए न त पोइ मां उन्हनि खां पुछां त तव्हांजी दिलि ते छा थी गुज़रे रुगो ग़रीबनि जूं न्याणी थियूं अगवा थियनि रुगो मासूम था मरनि ही जदीदत जो दौर आख़िर कैसी ते हलंदो राणा साहब कैसी ते हलंदो हर दौर में रुगो मासूमनि ते ज़ुल्म थो थिए कीस थो थिए ऐं वक़्त जे जदीद खे कुझु बि कोन थो थिए बेगो क़त्ल थी वियो उन जेको दाद फरियाद न थियो नओं मारजी उन जेको इंसाफ़ न थियो मुंहिंजे राज जूं ॿ मासूम औरतूं अगवा थियूं मूंखे इंसाफ़ मिलियो न आहे मिलियो रईस काबू खान अवां रिलैक्स थियो अल्लाह बेहतर कंदो राणा साहब मुंहिंजे राज जूं ॿ औरतूं अगवा थियूं आहिनि ॿ क़त्ल थिया आहिनि उन्हनि जी का एफआईआर कान्हे का मूंखे इंसाफ़ केरु ॾींदो मां वञा त कंहिंजे दर ते वञा वॾेरी रेशम खे इहो बंगुल दीना दास्ती क़ैद कयो वेठो आहे असांजे मासूमनि जा कातिल पधरा आहिनि लिखियल कोन्हनि के राणा साहब देर सवेर थी वेंदी आहे रईस काबू खान अवां दिलि जाए कयो अवां खे इंसाफ़ ज़रूर मिलंदो राणा साहब तव्हां सही था चओ मूंखे तव्हांजे सुठे ऑफिसर हुजण ते को बि शक कोन्हे को ऐं मूंखे तव्हां मां ई उमेद हुई तॾहिं मां तव्हांखे फोन कई तव्हांजी महिरबानी जेकॾहिं तव्हां थोरो कानून ते इंसाफ़ ते ध्यानु ॾींदो ख़ुदा हाफ़िज़ ठीक है खुदा हाफिज
चरी आई अलाए कड़ा अची दिल में वाह मर जाती न त अदा बहादुर एरो कमजोर पाए नहीं वरी सुणी। अदी ससी मुझे माफ कर, मुखा साख वठ। मुझे तो बस पंहिंजे सिर बचाने जो फिक्र हो। मुझे खा भी खबर न हुई तो मां केॾां पई वञा। बस मां तो बेहोश थी किरी पियसि। सुणी, मां तोखे ॾोह कोन थी ॾियां, नहीं वरी तुंहिंजो को ॾोह आहे। सॼो ॾोह बहादुर जो आहे। बहादुर जे दिल में चोर आहे। एड़ी गाल नाहे चरी, अदा बहादुर के तू भी सुञाणी थी ऐं मां भी चंगी तरह सुञाणास थी। वो खानदानी माण्हू आहे। ससी, जेकरे अदा बहादुर जे दिल में चोर हुजे हा न त हिते घर न वठी अचे सा, किथे बे पंहिंजे बंगले में वठी वञे सा। पर बहादुर ईअं न कयो। तो ॾिठो न त तुंहिंजे साम्हूं तुंहिंजे अखियुनि जे अॻियां सुणीअ खे हेॾे ई वठी आयो। ससी, अदा बहादुर सिर्फ़ तुंहिंजो ई आहे। जाओ वरी छा ससुई वरी कहिड़ो टिको लाई वेठी? एड़ी का भी गाल न अदा बहादुर, सुणी त रुगो ससी खां मोकलाए पई। ससी मुझे माफ कर। अल्लाह से अवां खे सलामत रखे। चल अवां जी जोड़ी वधे वलर थे। अवां बिनी जी हयाती सदा सुखी थे। ससुई हाणे खणी माफ़ करीस। ॾिस त सही केॾी न तोखे दुआऊं थी ॾे। सोनी हल तोखे फारूक ऐं चाचा सुमर वठण आयो आहे। बाबा सही आशिम खान हथियार असां वटि बि आहिनि। एतिरो मुड़स माण्हू ई न त हलाए गोली। मां बि ॾिसां त तो में केतिरो दम आहे। हथियार हलाइण लाइ जिगर खपे, दिल खपे। अड़े अड़ियो जिगर किथों आणी दे? ठिकर के जाए जा। आशिम खान आखिर तू चाही छा थो? जेॾी महिल तेॾी महिल मुंहिंजो रस्तो पकड़े बीठो हुई। बंगला इज्जत सां वडेरी रेशम खे बाबल साईं जे बंगले ते वठी अच। बंगलनि ते और तूं पुॼाइण तुंहिंजो कमु आहे सोढा। रेस बंगुल खान जो नाहे। सोढा सोचे समझे गाला। हथ में हथियार खणी तू मुल्क जो वाली को नहीं वाठो हुई। बस कर। बंगुल खान पंहिंजी ज़बान खे लगाम दे, न त तो जड़न जी ज़बान खे बंद करण सोढो चङी तरह जाणींदो आहे। अड़े मूंखे ख़बर आहे त रेशम तो वटि आहे। सोढा वडेरी रेशम मूं वटि नाहे। मां वडेरी रेशम खे कंदुसि छा? वडेरी रेशम मुजन वटि अथव ऐं इहो ध्यानु मटाइण लाइ तव्हां खे मूं ॾे इशारो करे छॾियो अथई। वञी उते ॻोल्हियोसि। ऐं जेकॾहिं वडेरी रेशम तो वटां मिली त पोइ? हाशिम वडेरी रेशम जे 5 सालनि में बि रेस बंगुल खान वटां लिखती। जेकी चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। बंगुल एड़ो इकरार रेस कांबू खान जे अॻियां कंदे? हिकिड़ो चकर न 1000 चकर रेस कांबू खान जे अॻियां हली तोंदुसि। मां रेस कांबू खान खे हर फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां। ॿियो हुकुम कर। ठीक आहे अॼु तोखे छॾियूं था, पर अहिड़नि गार्डन जे आसिरे ते ॿाहिरि न निकिरंदो कर।
धक्का थियो न त बंगुल तुआरो इहो हमरा बीहंदो बि कोन। अच सोडा तो चयो त आस्ताने ते कम आई काने पुछो तो खर्ची घुरे। अदी बसरा ज़बान चमजी के न कम जी थोड़ी मुखा गलती थी वया। हाने मां तोखे हिकिड़ो कलामड़ो ॿुधायां। कलाम न ॿुधाए पर हिकिड़ो कम करे अच। मां तोखे खर्ची ॾियां थी। कम इहो आहे इहा जांच करे अचो त वॾेरी रेशम खे बंगुल काथे रहायो आहे। असां कबूतर जे न इहा ख़बर पकी पइजी वई समझ त 20,000 ॿिया वरी घर में अची विया। हाँ 20,000 पोइ मुंहिंजी ख़र्ची घणी थींदी? तुंहिंजी ख़र्ची थींदी पूरो 1000 रुपया। हिकिड़ो 1000 अदी इहो थोरो आहे न 5000 त ॾे। लहे त 5 रुपया बि कोन थो पर हाणे छा कयां लाचार आहे। वञ जांच लही आहे वञी ॾींदी साईं 5000। आऊं आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर गुटकू इन ख़ुशी में हिकिड़ो तोखे जमालो थो ॿुधायां। ओ मुंहिंजो जमालो जतन सां ओ जमालो मुंहिंजो खती आयो ख़ैर सां ओ जमालो। तुझो भला को वही वाही भी आए या न? एफआईआर कट्टे 420 में कया चालान अगे ही जेल खाली थी विया। सूबेदार साहब मुझो केर भी कोने को भली मुखे चालान करे छा। तो भी सजी उमिरि पंहिंजनि सां दुश्मनी कई उन्हनि लाइ खॾूं खोटियूं। हाणे तोड़े कंहिंजो बि रूह न वरंदो। जेके सिर्फ पंहिंजे लाइ जीअंदा आहिनि उहे आख़िर में ॾाढा अकेला थी वेंदा आहिनि जीअं हाणे तूं आहीं। सूबेदार साहब मूंसां ॾाढियूं नाइंसाफ़ी थियूं आहिनि। तव्हांखे त मुंहिंजी ज़िंदगी जी ख़बर ई कान्हे का। मां लोफरिया नौसरबाज़ न आहियां। मूंसां वक़्तु वॾी जुट गई आहे साहब। बहादुर जी जेकी ज़मीन आहे न असल में मुझे पी जी जमीन है। वडेरे दरिया खान वडी चालाकी सां उहा जमीन असां खां खसी हुई। हुन मुंहिंजी भेण सां शादी करे हुनखे क़तल करे छॾियो ऐं उन ई क़तल जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणी छॾियो। मां मुफ़्त में जनम टीप खाई ऐं ज़मीन ते बहादुर जो पीउ कब्ज़ो करे वियो। हाणे मां ज़मींदार हूंदे भी मिस्कीन आहियां साहब, मिस्कीन आहियां। बंद कर या पंहिंजी राम कहानी। मुंहिंजी सलाह अथई त वञी बहादुर खे राज़ी कर न त मुफ़्त में चालान थी वेंदे। हाजी शरीफ शराफत सां ये 10 लाख बहादुर खे वापस कर न त अहिड़ो सटको ॾींदो साईं जो शराफत ई विसरी वेंदई। छोड़ा मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। रेशम न मुजर वटा न बंगुल वटा रेशम वई केॾे? बाबा साईं वॾेरी रेशम इन ॿिन्हीअ खां परे नाहे। मूंखे लॻे थो त वॾेरी रेशम या त मुजर वटा या पोइ बंगुल वटा। पर इहे ॿई त हिक ॿिए ते था इल्ज़ाम हणनि न। बंगुल तो चए त मुजन वटा, मुजन तो चए त रेशम बंगुल वटा। बाबा साईं इहो मुजन ऐं बंगुल इज़त वारा त आहिनि ई कोन। पोइ इज़त जी ॻाल्हि इहे वरी कीअं सम्झंदा? बाबा साईं इहे ॿई पहिरें नंबर जा कूड़ा ऐं मुनाफ़िक अथव। सचा त बाबा साईं इहे पंहिंजे पीउ सां ई कॾहिं कोन थिया। सो बाबा साईं इहे असां सां पुछण ते सची कोन कंदा। जॾहिं ॿिन्ही जे ॻिचीअ में नोड़ विझी छिके गेलींदासीं न त इहे ॿई सभु सचूं कंदा। सोडामू राणा साहब खे खड़कायो आहे। जेकॾहिं कानूनी कमु थी थो वञे वाह वाह, जे नथो थिए न पोइ विझंदासीं सोटे में हथ। बाबा साईं सिंधी में हिकिड़ो मशहूर पहाको आहे,
चवड़िया तो रिठ न गया रबाब वजाई थी वर हत्या पर इनकी बोली उहाई बे सो बाबा ये बई जड़ा चा जाने तो कानून बा असल सोटो जे साण त कद कोई न करे बाबा सही सच पूछो न तो यो बंगुल मुजन तो इज्जत वारे दिए ते जावाई कोन सो बाबा सही है वहां मुझी गाल के समझो ये इज्जत वाली जबान सा कोन समझदा बाकी वधी के जी आवाजी मर्जी तुझी गाल समझी वहां सोडा पर चवंदा आहिनि त के सिधी आंगुर सां निकिरे त पोइ हुनखे टेड़ खणी कर दो पहिरियां मां पाण हुन सां ॻाल्हाईंदुसि जे हूंदनि इज्जत रास त ॿुधाईंदा न त बेइज्जती करण में हुनखे टाइम कहिड़ो लॻंदो असांखे इशारो कंदो सां समझी वञजांइ पक्को धूड़ हुजे बाबा सही मुंहिंजा त ये ॿई आज़मायल आहिनि बाकी अवां भले आज़माए ॾिसो ठीकु आहे हाशिम अचे त सलाह करे था वञूं पर सोडा असांखे वॾी रेशम जी इज्जत जो ऐं ज़िंदगी जो ख़्यालु आहे सोडा टाइम कढी उन्हनि सां मिलबो आहिनि त इज्जत जे लाइक़ न पर असांखे मजबूरी आहे मजबूरी करे मिलणो पवंदो उन्हनि सां ठीकु आहे बाबा सही के बेजाई दूर के दूर भी ओडाई सुपरी बेबी कॾहिं त उहे ॾींहं बि हूंदा हुया जो बहादुर मुंहिंजो मुंहुं न ॾिसंदो हुयो त बहादुर खे राति जो निंड न ईंदी हुई कलाकनि जा कलाक मुंहिंजे रस्ते ते अची वेही रहंदो हुयो ऐं अॼु उहो ई बहादुर मुझे हूंदे भी ॿियनि औरतुनि जूं वाटूं तो निहारे बस साण इहा त वक्त जी ॻाल्हि आहे पर वक्त सदाई हिक जहिड़ो न आहे रहंदो कॾहिं माण्हू हरीअ में आहे त कॾहिं भाकुर में बेबी तू ॿुधाए आख़िर मूं में कहिड़ी कमी आहे जो बहादुर मूंखे छॾे हुन सूणीअ जे पोयां पियो आहे साइण तू त सोन आहे पर जेके लोह कुटनि लोहार तिन खे सोन जो कहिड़ो कदर बेबी तू चवंदी आहे न तो तुंहिंजो कद नंढो आहे पर तुम्हें अकुल वॾो आहे त पोइ तूं ॿुधाए मूंखे त मां बहादुर खे सीधे रस्ते ते कीअं आणियां साइणे सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे कणक खरे त धणक करे ऐं जे मुड़स खरे त हर न करे ऐं ज़ाल खरे त घर न करे बाक़ी वॾेरो खरे त जीअं वणेसि तीअं करे सो अदी रेस बहादुर आहे वॾेरे जो पुट अलाह खे समझ ॾे बाक़ी असां खां ॻाल्हि ॻरी आदी त पोइ आख़िर मां हाणे छा कयां बहादुर जी उहा तवज्जो मां कीअं हासिल कयां साइणे प्यार त जानवरनि खे पंहिंजो करे छॾींदो आहे तू न रेस बहादुर खे एॾो प्यार ॾे जो हू तुंहिंजे प्यार जे नशे में गरक थी वञे ऐं इन रेस बहादुर खे तोखां सवाइ केरु ॿियो नज़र ई न अचे इन जो मतलब त मुंहिंजे प्यार में कमी आहे न साइणे तुंहिंजे प्यार में काई कमी न आहे प्यार त समुंड थींदो आहे जंहिंजो कोई अंत न आहे थींदो ऐं कई दरिया समुंड में वञी पाण विञाए छॾींदा आहिनि हाणे मां सम्झी वियसि बेबी हाणे मुंहिंजो प्यार बहादुर खे सोघो कंदो सही आहे पोइ साइण मां तव्हांजे लाइ चांहि थी ठाहिजां